इते अवांखे ख़बर ॾियूं त गुपचाणी में बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। गुपचाणी में खबर दीना पियालो नासिर नवा के यूनियन काउंसिल गुपचाणी में बरसाती पानी बीहण सबबि रहवासियुनि खे अच वञ में तकलीफ़ थी रही है, पर इंतजामिया अगो निंड सुतल है। ॻोठाणनि पानी नेकाल न थियण खिलाफ़ अनोखो एहतजाज करे पीपीए जो झंडो पानी में खणी झूमरियूं हयूं, जिन जो वीडियो पिण सोशल मीडिया ते वायरल थी वियो है। रहवासियुनि मुतालबो कंदे चयो है त फौरी तौर ते नोटिस वठी बरसाती पानी नेकाल कराए बीमारियुनि खां बचायो वञे।